أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وإن كانوا ليقولون لو أن عندنا ذكرا من الأولين لكنا عباد الله المخلصين فكفروا به فسوف يعلمون ولقد سبقت كلمتنا لعبادنا المرسلين إنهم لهم المنصورون وإن جندنا لهم الغالبون فتول عنهم حتى حين وأبصرهم فسوف يبصرون त ईअं चवंदा हुआ त जेकॾहिं असां वटि का नसीहत अची वञे यानी नसीहत जो किताब जंहिं तरीक़े सां पहिरियनि वटि आयो आहे ईअं असां वटि जेकॾहिं अचे हा असां वटि हुजे हा त पोइ असां ज़रूरु अल्लाह ताला जा चूंडियल बंदा यानी मख़सूस बंदा बणिजी वञूं हा बसि उन्हनि उन जो इनकार कयो सो हाणे सिघो ई ॼाणंदा ऐं असांजी इहा ॻाल्हि पंहिंजे प्यारनि बंदनि जे लाइ जेके रसूल आहिनि पहिरीं तय थी चुकी आहे त बेशक उहे मदद कया वेंदा ऐं असांजो लश्कर ई ग़ालिब थियण वारो आहे सो तव्हां हुननि खां मुंहुं फेरियो कुझु वक़्त ताईं ऐं तव्हां हिननि खे ॾिसो अनक़रीब बि ॾिसंदा हिननि आयतुनि में अल्लाह पाक फरमायो त ही काफ़िर जेके आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मुखातबीन यानी मुशरिकीन मक्का उहे चवंदा हुआ पहिरीं यानी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बिअसत खां पहिरीं चवंदा हुआ यहूदो नसारा खे त हिननि वटि त किताब आयो ऐं किताब बि कहिड़ी सूरत में आयो जो नबी किताब खणी आयो तौरात हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थी इंजील हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते नाज़िल थी असां वटि को किताब कोन्हे को रसूल कोन्हे जेकॾहिं जहिड़े तरीक़े सां पहिरियनि माण्हुनि वटि किताब आयो रसूल आयो जेकॾहिं असां वटि बि अचे हा त पोइ असां हिननि जहिड़ा कोन थियूं हा जीअं हिननि किताब जी मुखालफ़त कई ऐं रसूल जी मुखालफ़त कई ईअं असां कोन करियूं हा बल्कि असां छा थी वञूं हा असां अल्लाह जा मुख़लिस बंदा थी वञूं हा असां अल्लाह जा चूंडियल बंदा थी वञूं हा छो त उन ते अमल करियूं हा ईमान आणियूं हा अमल करियूं हा त पोइ अल्लाह जा बरगुज़ीदा बंदा थी वञूं अल्लाह ताला फरमाए पियो त माना उहो किताब बि आयो ऐं रसूल बि खणी आयो उन किताब खे हाणे त घुर्जे न हा त क़बूल कनि चवंदा हुआ दावा कंदा हुआ पर छा थियो जो उन्हनि इनकार कयो हाणे इनकार जो जेको आहे यानी इनकार जी सूरत में हाणे हिननि खे अज़ाब ईंदो अनक़रीब ॼाणंदा माना दुनिया में हाणे मुस्तक़बिल में दुनिया में बि हिननि ते अज़ाब अची सघे थो ऐं आख़िरत जो अज़ाब त जेको त पको आहे जेकॾहिं कुफ़र जी हालत में रहनि था ईमान नथा आणीनि त पोइ इन ई हालत में रहनि था त पोइ आख़िरत जो अज़ाब पको आहे दुनिया में बि अज़ाब जो अंदेशो आहे अॻियां अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तसल्ली फरमाए पियो त तव्हां घबरायो न तव्हां ही भले हींअर कुझु ॾींहंनि ताईं कुझु वक़्त ताईं हिननि जो ग़लबो नज़र अचे पियो हिननि जी ॾाढ नज़र अचे पियो सरदारियूं हिननि जूं नज़र अचे पियूं अवाम हिननि सां गॾु ताक़त हिननि वटि आहे कुझु नज़र अचे पियो त ग़लबो काफ़रनि जो आहे ग़लबो जेको आहे बातिल वारनि जो आहे तव्हां इन जे करे जेको तो परेशान न थियो
वलक़द सबक़त कलिमतुना लिइबादिनल मुरसलीन। असांजी ॻाल्हि, असांजो फ़ैसिलो पंहिंजे प्यारनि बंदनि जे लाइ यानी रसूलनि जे लाइ इहो तय थी चुको आहे। पहिरीं खां असां इहा ॻाल्हि लोहे महफ़ूज़ में लिखी छॾी आहे, तय थी चुकी आहे त इन्नहुम लहुमुल मंसूरून, त बेशक इन्हनि जी नुसरत कई वेंदी, इन्हनि जी मदद कई वेंदी। मदद थींदी त ग़ालिब थींदा। माना कुझु ॾींहंनि ताईं जेको ॾेख थोरो नज़र अचे पियो, जीअं गिजी हूंदी आहे, बाल्टीअ में जेको आहे पाणी विझी ऐं उन में सर्फ विझिबो ऐं उन खां पोइ उनखे थोरी हरकत ॾिबी त सॼी बाल्टी जेका आहे सर्फ सां भरिजी वेंदी। ईअं सम्झंदो नज़र ईंदो त पाणी आहे ई कोन, पर थोरी देरि छॾिबो त उहे सभु फूकणा जेके आहिनि सर्फ जा, उहे सभु गिजीअ जा जेके फूकणा आहिनि, आहिस्ते आहिस्ते मिटी थोरी देरि खां पोइ नज़र ई कोन ईंदी, गिजी नज़र ई कान पई अचे, हाणे बसि पाणी हेठि ज़ाहिर थी वियो। त इहो जेको बातिल जी फूकूं आहिनि ऐं बातिल जो शोशा आहे ऐं हिननि जो जेको आहे सो चलक चमक आहे, जेका माण्हुनि खे जेको आहे सो यानी पंहिंजे तरफ़ ॾाढो माइल पई करे ऐं भाइजे थो त भई हक़ु मिटिजी वियो आहे, हक़ु आहे ई कोन, हक़ु दॿिजी वियो आहे। इहो कुझु वक़्त ताईं रहंदो जेसि ताईं अलाह पाक जे इल्म में। पोइ अलाह ताला फरमायो त पोइ असां जेको आहे सो पंहिंजनि रसूलनि खे ग़ालिब कंदा आहियूं। हिते रसूलनि जी ॻाल्हि आहे। अॻियां अलाह ताला फरमाए थो व इन जुंदना लहुमुल ग़ालिबून, ऐं बेशक असांजो जेको लश्कर आहे उहो ई ग़ालिब हूंदो आहे। हाणे हिते अलाह ताला रसूलनि जो लफ़्ज़ कोन फरमायो, बल्कि असांजो लश्कर फरमायो। इन में उलमा फरमाईंदा त रसूल त अची विया, पर रसूलनि जा जेके सचा फर्मा बरदार आहिनि उहे बि हिन में अची विया। इन्हनि सां अलाह पाक जो वाइदो आहे त अलाह पाक इन्हनि खे ग़ालिब कंदो। बसि हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे जो असां वाक़ई जेकॾहिं चाहियूं था त असां ग़ालिब अचूं, असांजी अलाह पाक जे तरफ़ां मदद कई वञे, त पोइ इहो साबित करिणो पवंदो अलाह वटि त असां वाक़ई अलाह जे लश्कर में जा हिकिड़ा फ़ौजी, लश्कर जा हिकिड़ा सिपाही बणजण जी सलाहियतूं रखूं था। ऐं उहा छा आहे? उहा तक़वा आहे, ईमान ऐं तक़वा ऐं दीन जी मेहनत। दीन जी मेहनत, दुनिया खे दीन जे मथां ग़ालिब न करियूं, बल्कि दीन खे दुनिया जे मथां ग़ालिब करियूं, दीन जी मेहनत करियूं ऐं उन सां गॾोगॾु तक़वा वारा हुजूं। जेको माण्हू अल्लाह रब्बुल आलमीन जी फर्मा बरदारी करे थो, तक़वा वारो आहे, हराम खां बचे थो ऐं ज़िमेदारनि खे वाजिबात खे पूरो करे थो, इहो माण्हू अहल आहे जो अल्लाह जे लश्कर जो हिकिड़ो सिपाही थिए। ऐं उन पूरे लश्कर सां पोइ नबी सगोरा या हुजनि या नबी सगोरनि जा जेके पोइ लॻ हुजनि ऐं उन्हनि जा मुतबे हुजनि, पर मुतक़ी परहेज़गार हूंदा, त उन्हनि सां अल्लाह पाक जो वाइदो ग़लबे जो। हिकिड़ो सवाल हिते के माण्हू कनि था त भई के नबी अहिड़ा बि गुज़रिया आहिनि या के अलाह वारा अहिड़ा बि गुज़रिया आहिनि जेके जिन जो ग़लबो दुनिया में अचे ई कोन थो, ज़ाहिरी तौर ते शहीद थी विया, दुनिया में काफ़रनि जो ई ग़लबो हो, दुनिया में बातिल वारनि जो ई ग़लबो थियो, हू शहीद थी विया। त फरमाईंदा त भई ग़लबे जो मतिलबु इहो ज़ाहिरी ग़लबो सिर्फ़ु कोन्हे, इहो बि आहे। अक्सर हज़रात खे, अक्सर अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खे, अक्सर अल्लाह वारनि खे जेको आहे सो अल्लाह रब्बुल आलमीन ज़ाहिरी ग़लबो बि अता फरमायो आहे। पर जिन खे अल्लाह ताला ज़ाहिरी ग़लबो कोन अता फरमायो, त हिते अल्लाह ज़ाहिर जो लफ़्ज़ कोन फरमायो त दुनिया में, हा दुनिया में बि दलाइल जे एतबार सां अहले हक़ खे ग़लबो अल्लाह ताला हर वक़्तु नसीब फरमायो। दलाइल में इल्मी एतबार सां हमेशह उहे ग़ालिब रहंदा अहले बातिल ते। ऐं ॿियो जेको आहे सो इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया में मदद ज़ाहिरी तौर ते दुनिया में मदद न आई त आख़िरत में त हिन जी मदद ज़रूरु थींदी। अल्लाह ताला हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाए पियो त तव्हां फ़िक्र न करियो, हाणे तव्हां जेको कुझु वक़्त ताईं हिननि खां जेको आहे सो एराज़ करियो, हिननि खां मुंहुं फेरे छॾियो, यानी सबुरु करियो। ही जेके तव्हांखे ईज़ाऊं पहुचाइनि, जेके तव्हांखे तकलीफ़ूं पहुचाइनि, जेको कुझु कनि, कुझु वक़्त ताईं तव्हां सबुरु करियो ऐं जेको आहे सो हिननि जे ईज़ाउनि खां परेशान न थियो, तव्हां पंहिंजो कमु कंदा रहो हिकिड़ो वक़्त ताईं। इहे हता हिन व अबसिरहुम, ऐं तव्हां हिननि जो हाल ॾिसंदा रहो।
ॾिसो त तव्हां ॾिसो कीअं था हिननि जा हालात बदिलजनि। यानी इंतज़ारु करियो, इंतज़ारु करियो अल्लाह जे मदद जे वक़्त जो। अल्लाह जे यानी वाइदो जेको अल्लाह कयो यानी वाइदे जे पूरे थियण जे वक़्त जो इंतज़ारु करियो। तव्हां इंतज़ार में रहो, हिननि खे ॾिसंदा रहो। बसि सौफ़ युबसिरून, ऐं हीअ बि जेको आहे पोइ अनक़रीब ॾिसंदा। माना हीअं तव्हांखे त असांजे चवण सां ई यकीन अची वियो ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त असां तव्हांजी मदद कंदासीं, पर हिननि खे जेको आहे असांजी ॻाल्हियुनि ते त यकीन आहे कोन। हीअ पंहिंजे अखियुनि सां जेॾी महिल ॾिसंदा न अज़ाब खे, ओॾी महिल साम्हूं जेॾी महिल हिननि जे अज़ाब ईंदो त पोइ हिननि खे ख़बर पवंदी, पोइ हिननि खे यकीन ईंदो। पर उन यकीन जो उन ईमान जो को फ़ाइदो कोन्हे, छो त ग़ैब जो सौदो आहे। अल्लाह ताला सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम, या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह वक़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व नशहदु अन ला इलाहा इल्ला अंत नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक, नस्तग़फिरुक व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन आमीन आमीन।